असां पौलुस जो लिखियलु तिमुथियुस खे ॿियो ख़त इहो ॾिसी रहिया आहियूं। हाणे असां पढ़ंदासीं ॿिए तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 6 वचन। त अचो पढ़ूं 6 वचन। जेको किसान परिश्रम कंदो आहे, फल जो अंश पहिरियों हुन खे मिलणु खपे। हिकिड़े विश्वासीअ जे चोथे वर्णन में हुन खे किसान सॾियो वियो आहे, जेको खेत में हल हलाईंदो आहे ऐं परमेश्वर जे वचन जो बी बोअंदो आहे। असां अॼुकल्ह मसीह जे चरणनि में गठरियूं रखणु हिन जूं घणियूं ई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं। मुंहिंजी आशा आहे त असां फसल कटे हुन जे चरणनि साम्हूं रखी सघूं, पर खेत में बोअणु ऐं परिश्रम करणु बि ॾाढो ज़रूरी आहे। मूंखे लॻे थो त परमेश्वर जो वचन बोअणु ज़रूरी आहे ऐं फसल कटण खां पहिरियों सॼो वचन बोअण जी ज़रूरत आहे। अॻिते वधंदे असां ॿिए तिमुथियुस जो 2 अध्याय 7 ऐं 8 वचन पढ़ंदासीं। जेको मां चवां थो हुन ते ध्यानु ॾे ऐं प्रभुअ तोखे सभु ॻाल्हियुनि जी सम्झ ॾींदो। यीशु मसीह जो स्मरण रख, जेको दाऊद जे वंश खां थियो ऐं मुअलनि मां जी उथियो, ऐं इहो मुंहिंजे सुसमाचार जे अनुसार आहे। यीशु मसीह जो स्मरण रख। पौलुस हिते थमी चवे थो त यीशु मसीह जो स्मरण रख, हुन खे यादि रख। ओ इहो केॾो सुंदर आहे। यानी मसीह हिते हेठि दाऊद जे राजगदीअ ते वेहण वारो आहे ऐं उहो मुअलनि मां बि जी उथियो। मुंहिंजी ख़ुशख़बरीअ जे अनुसार इहा पौलुस जी ख़ुशख़बरी आहे, छो त हिन ख़ुशख़बरीअ जो प्रचार हुन ई कयो आहे। पंहिंजी बाइबल में ध्यानु ॾेई 9 ऐं 10 वचन पढ़ंदासीं। त हाणे पढ़ूं था 2 तिमुथियुस जो 2 अध्याय 9 ऐं 10 वचन। जंहिंजे लाइ मां कुकर्मीअ जे समान दुख खणां थो, हेसि ताईं त क़ैद बि आहियां, पर परमेश्वर जो वचन क़ैद कोन्हे। इन्हीअ करे मां चुनियल माण्हुनि जे लाइ सभु कुझु सहियां थो, त उहे बि हुन उद्धार खे जेको मसीह यीशुअ में आहे अनंत महिमा सां गॾु पाइनि। जंहिंजे लाइ मां दुख खणां थो। अगरि तव्हां परमेश्वर जे वचन लाइ टिकियल बीहंदव त तव्हांखे थोरो दुख सहणो ई पवंदो। पौलुस त मुश्किलुनि में पइजी वियो हुयो। हिकिड़े कुकर्मीअ जे समान हेसि ताईं त क़ैद में बि हुयो। उहो क़ैद में इन्हीअ करे हुयो छो त उहो परमेश्वर जो वचन सेखारे रहियो हुयो, पर परमेश्वर जो वचन क़ैद कोन्हे। पौलुस पाण ज़ंजीर सां ॿधियल हुयो, पर हुन ॾिठई त हिन जे बावजूदु रोम जी दुनिया में परमेश्वर जो वचन फैलिजी पियो वञे। उहो चरियो तानाशाही शासक कैसर राजगदीअ ते हुयो ऐं हुन पौलुस खे चुप कराइण लाइ क़ैद में विधो हुअईं, पर परमेश्वर जो वचन क़ैद कोन हुयो। परमेश्वर जो शुक्र हुजे त अॼु बि जग में हुन जो वचन फैलिजी रहियो आहे। अॻिते वधंदे असां 2 तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 11 वचन पढ़ंदासीं। इहा ॻाल्हि विश्वास योग्य आहे त अगरि असां हुन सां गॾु मरी विया आहियूं त हुन सां गॾु जीअंदासीं बि। इहा ॻाल्हि विश्वास योग्य आहे, या बहितर नमूने चऊं त विश्वास योग्य आहे इहो चवणु त अगरि असां हुन सां गॾु मरी विया आहियूं त हुन सां गॾु जीअंदासीं बि। अगरि असां हुन सां गॾु मरी विया आहियूं, असां हुन सां गॾु कॾहिं मरियासीं? जॾहिं उहो क़रीब 2000 साल पहिरियों मुओ, तॾहिं। जॾहिं असां मसीह वटि अची रहिया आहियूं, हुन खे असांजो उद्धारकर्ता स्वीकारींदा आहियूं, तॾहिं हुन जी मौत असांजी मौत बणिजी वेंदी आहे। असां हुन जे समान थींदा आहियूं ऐं हुन सां गॾु ही नए जीवन में उथारिया वेंदा आहियूं। हिन जो मतिलबु आहे त हिन ई ॾींहं में उहो चाहे थो त असांजे द्वारा पवित्र आत्मा जे सामर्थ सां उहो असां में
पंहिंजो जीवन जीए। अॻिते वधंदे असां 12 वचन पढ़ंदासीं। 2 तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 12 वचन चवे थो, अगरि असां धीरज सां सहंदा रहंदासीं त हुन सां गॾु राज बि कंदासीं। अगरि असां हुन जो इनकार कंदासीं त उहो बि असांजो इनकार कंदो। अगरि असां धीरज सां सहंदा रहंदासीं त हुन सां गॾु राज बि कंदासीं। मुंहिंजो व्यक्तिगत रूप सां इहो विश्वास आहे त सभी विश्वासी हुन सां गॾु राज कोन कंदा। मुंहिंजो विश्वास आहे त इहो वचन छड़ो हुननि विश्वासियुनि लाइ आहे जिन्हनि मसीह लाइ दुख झेलियो आहे, पीड़ा सहन कई आहे। अगरि स्वर्ग में मूंखे पौलुस सां गॾु बीहारियो वियो त मुंहिंजो मथो शर्म सां झुकिजी वेंदो, छो त जहिड़े नमूने पौलुस दुख झेलियो हुयो उहो दुख मां कोन खयो आहे। मां छड़ो हुन खां माफ़ियूं घुरंदो रहंदुसि, छो त मूंखे हुन सां गॾु हुन जे बराबरि सम्झी हुते बीहारियो वियो हूंदो। मुंहिंजे हिसाब सां इहो वचन हुननि कुझु चुनियल माण्हुनि जो ज़िक्र थो करे जिन्हनि सच में मसीह लाइ दुख सहन कयो आहे। रोम जग में पौलुस जे ॾींहंनि में हेरा मसीही हुया जेके मसीह लाइ शहीद थी विया। क़रीबन 50 लख माण्हू, छो त उहे मसीह खे त्यागण लाइ तयारु कोन पिया थियनि। अगरि असां हुन जो इनकार कंदासीं त उहो बि असांजो इनकार कंदो। हिन सां इहो प्रगट थिए थो त पौलुस जे अनुसार कर्मनि सिवाइ विश्वास मुअल आहे। इहो असां नए नियम में याकूब जे किताब जे 2 अध्याय जे 17 वचन में पढ़ी सघूं था। ॾिसो, पौलुस ऐं याकूब जूं ॻाल्हियूं कॾहिं बि हिक ॿिए जो खंडन कोन कंदियूं हुयूं। असांखे हमेशह ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं में सहमति नज़र ईंदी। याकूब पंहिंजी किताब में विश्वास जे कमनि जे बारे में ॻाल्हाए रहियो आहे ऐं पौलुस चवे थो त खरो ऐं सचो विश्वास कम उत्पन्न कंदो। हिकिड़े सेवक इहो कथन कयईं, विश्वास अकेलो उद्धार ॾींदो आहे, पर उद्धार ॾियारण वारो विश्वास अकेलो कोन्हे। हाणे हलो त 2 तिमुथियुस जे 2 अध्याय जो 13 वचन पढ़ूं। त अचो ॾिसूं 2 तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 13 वचन। अगरि असां अविश्वासी बि हुजूं त भी उहो विश्वास योग्य बणियल रहंदो आहे, छो त उहो पाण पंहिंजो इनकार कोन थो करे सघे। परमेश्वर पाण पंहिंजो इनकार कोन थो करे सघे। जेको कूड़ो आहे उहो हुन खे खरो चई स्वीकार कोन थो करे सघे। इन्हीअ करे उहो पंहिंजे ॾींहं जे धार्मिक अधिकारियुनि जो सभिनी जे साम्हूं कठोरता सां ऐं तिरस्कार सां भरे विरोध कंदो हुयो। उहो हुननि खे पाखंडी ऐं ढोंगी चवंदो हुयो, छो त उहे उहो बणजण जो ढोंग करनि पिया जेको उहे असल में कोन हुया। अगरि मसीह कूड़नि माण्हुनि खे स्वीकार करे आ त उहो पाण खे अस्वीकार करे आ, छो त उहो पाण खरो ऐं सचो आहे। इन्हीअ करे मुंहिंजा दोस्त, असांखे खरो हुजण जी ज़रूरत आहे। 14 वचन ते वधंदासीं त अचो पढ़ूं 2 तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 14 वचन। हिननि ॻाल्हियुनि जी सुधी हुननि खे ॾियार ऐं प्रभुअ जे साम्हूं चिताए छॾ त अखरनि ते तर्क वितर्क न करंदा रहनि, जिन्हनि सां कुझु फ़ाइदो कोन थींदो आहे, वरन ॿुधण वारा बिगड़ी वेंदा आहिनि। त अखरनि ते तर्क वितर्क न करंदा रहनि, यानी अखरनि जो झगड़ो, अखरनि जो मतभेद। परमेश्वर जे माण्हुनि खे अहम ॻाल्हियुनि ते ई टिकियल रहणो आहे। असांखे खोखले अखरनि ते या तत्व ज्ञान ते या असांजे नंढे नंढे फ़र्क़ ते बहस कोन करणी आहे। हिकिड़ी वॾी कलीसिया जे सेवक असांजे रेडियो प्रोग्राम लिखण वारे प्रचारक खे ख़त लिखी चयईं, मां तव्हांजे सेवकाई जी साराह कंदो आहियां ऐं तव्हांजो वचन जो लिखियल अध्ययन मां पंहिंजी कलीसिया जे सदस्यनि खे पढ़ण लाइ चवंदो आहियां, पर छड़ो कुझु ॻाल्हियूं आहिनि जिन्हनि ते मां तव्हां सां सहमत कोन आहियां। हां, असां हिक ॿिए सां सहमत कोन हूंदासीं।
मां कुझु ॻाल्हियुनि ते तव्हांजे नज़रिए खे कोन सम्झी सघंदुसि ऐं तव्हां मुंहिंजे नज़रिए सां न सम्झी सघंदव। शायदि स्वर्ग पहुची असां इहो ॼाणंदासीं त खरे तौर ते हर सवाल जा 2 पासा हूंदा, हिकिड़ो तव्हांजो नज़रियो, हिकिड़ो मुंहिंजो नज़रियो ऐं टियों सही नज़रियो। शायदि प्रभुअ खे ही असांजे नज़रिए खे सिधो करणो पवंदो। पर हिते अहम ॻाल्हि इहा आहे त असांखे हिननि ॻाल्हियुनि ते वई बहस कोन करणी आहे, छो त अहम ॻाल्हियूं ते असां सहमत आहियूं। असां पंहिंजो वधीक वक़्तु नकारात्मक नमूने पेश अचण में ऐं ॿियनि विश्वासियुनि जी ग़लतियूं कढण में ई विञाईंदा आहियूं। हीअं करण जे बजाए असांखे सकारात्मक पासे रही ख़ुशख़बरीअ में हिक ॿिए जी सहभागिता जो मज़ो वठणु घुरिजे। अचो त पंहिंजी बाइबल मां 15 वचन पढ़ूं। 2 तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 15 वचन। पंहिंजे पाण खे परमेश्वर जो ग्रहण योग्य ऐं हेरो कमु करण वारो बीहारण जी कोशिश कर, जेको लज्जित न थियण पाए ऐं जेको सच जे वचन खे ठीक रीतिअ सां कम में आणंदो हुजे। पंहिंजे पाण खे परमेश्वर जो ग्रहण योग्य ऐं हेरो कमु करण वारो बीहारण जी कोशिश कर। तव्हांखे अभ्यास करणु खपे ऐं पंहिंजी पूरी कोशिश करण में उतावल हुजणु खपे ताकि तव्हां परमेश्वर लाइ ग्रहण योग्य हुजो। हिते कमु करण वारो हिकिड़ो शिक्षक आहे ऐं इहो वचन इहो चवणु थो चाहे त हिन शिक्षक खे पहिरियों पाण परमेश्वर जे वचन जो परिश्रमी विद्यार्थी हुजणु खपे। अॻिते वचन में लिखियलु आहे, जेको सच जे वचन खे ठीक रीतिअ सां कम में आणंदो हुजे, माना परमेश्वर जे वचन जो सही इस्तेमालु करणु। वचन खे ठीक रीतिअ सां कम में आणण लाइ हिकिड़े मसीही खे हिकिड़े कारीगर वांगुरु कुशल मज़दूर हुजणु खपे। वचन जे विद्यार्थीअ खे इहो सम्झणु खपे त परमेश्वर जो वचन सच जो हिकिड़ो वॾो गुच्छो आहे ऐं इहो बि त हुन में कुझु सही भाग आहिनि। बाइबल हिकिड़े नियम अनुसार ॿधी वई आहे। हुन जी हिकिड़ी बनावट आहे, हिकिड़ी रचना आहे ऐं परमेश्वर जे हिन वचन मां गुज़रंदे असांखे हिन नियम ऐं रचना जो पालन करणो आहे। तव्हां छड़ो हितां हुतां हिकिड़ो वचन खणी ॿियनि हिस्सनि खे नज़रअंदाज़ कयो, तव्हां हीअं कोन था करे सघो। हीअं करणु सवलो आहे, पर बाइबल हेड़े नमूने इस्तेमालु करण जहिड़ी कोन्हे। इहा ई वजह आहे जंहिंजे करे मां इहो चवंदो रहंदो आहियां त बाइबल जी पूरे नमूने सिख्या ॾियणु खपे। हिकिड़ो माण्हू बाइबल जे बारे में अनजान हुयो। उहो परमेश्वर जे वचन जी महान एकता खे कोन सम्झी सघियो। उहो वचन जंहिंजो ठीक रीतिअ सां वापर करे सच खे कम में आणणु ज़रूरी आहे। हिन माण्हूअ पंहिंजी बेसमझीअ में हिकिड़े लेख में बाइबल जे बारे में इहे लफ़्ज़ चया। संक्षेप में अगरि बाइबल जो वर्णन कयां त इहा उहा किताब आहे जेकी घणनि ई हथनि लिखी आहे ऐं उहो बि 3000 सालनि या हुननि खां वधीक वक़्त जे दरमियान। इहो नंढे 66 किताबनि जो हिकिड़ो अनियंत्रित संग्रह आहे जेको अक्सर लंबो, थकाऊ, असभ्य, गुप्त ऐं अंतर्विरोध असंगतीअ सां भरियल आहे। इहा घणी ई कूरी खाद जी किताब आहे ऐं सिजियल कविता आहे। इहा किताब हिकिड़ो दुष्प्रचार, कानून ऐं न्याय संगति, मनघड़त ऐं अंधेरो आहे। इहा इतिहास ऐं खिल सां भरियल आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, हिन माण्हूअ घणो ई ॻाल्हायो आहे। हुन जा अखर घणा ई कौरा आहिनि ऐं इहे लफ़्ज़ हिन माण्हूअ जी बाइबल जे बारे में दुखदाई अज्ञानता था प्रकट कनि।
ऐं इहो परमेश्वर जे वचन जे सच खे सही रीतीअ सां इस्तेमालु न करण जो नतीजो आहे। हाणे सच जो सही रीतीअ सां इस्तेमालु करण जो मतिलबु छा आहे? परमेश्वर जे वचन में कुझु काल व्यवहार आहिनि ऐं हुन जे अनुसार परमेश्वर माण्हूअ सां अलॻि अलॻि तरीक़ा अपनाए निपटायो। उद्धार पाइण जो आधार हमेशह साॻियो ई रहियो आहे। इंसान उद्धार तॾहिं ई पाए सघंदो आहे जॾहिं उहो मसीह जी प्रायश्चित सां भरियल मौत ते विश्वास करे थो। मिसाल जे तौर ते असां झूने नियम में ॾिठो त हाबेल ऐं इब्राहिम प्रभुअ साम्हूं बलिदान करण लाइ नंढियूं रिढियूं खणी आया, पर आशा आहे त ईंदड़ आर्तवार ते तव्हां कलीसिया में हिकिड़ी रिढ न खणी ई वेंदव, छो त हीअं करणु नियम खां बिल्कुलु ॿाहिरि थींदो। तव्हां उहा नंढी कविता ॿुधी हूंदी जंहिंमें हिकिड़ी नंढी रिढ मरियम जे पुठियों वेंदे हुन जे स्कूल ताईं पहुची थी वञे। उहो ठीकु आहे, पर ध्यानु ॾियो त कलीसिया वेंदे वक़्तु तव्हां जे पुठियों हिकु रिढ न हुजे त इहो सुठो थींदो। हिन जी वजह इहा आहे त जग जा पाप खणी वञण वारो परमेश्वर जो मेमनो अची चुकियो आहे। उहो मेमनो यीशू मसीह आहे। यूहन्ना जे किताब जे पहिरें अध्याय जे 29 वचन में असां हिन जे बारे में पढ़ी सघूं था। हाबेल ऐं इब्राहिम परमेश्वर जे मेमने जो इंतज़ारु कंदे अॻिते पिया ॾिसनि, पर असांखे हुन मेमने जी मौत खे ॾिसण लाइ पुठियों नज़र फेरणी आहे। इहा परमेश्वर जे वचन खे ठीकु रीतीअ सां इस्तेमालु करण जी हिकिड़ी मिसाल हुई। मुंहिंजी इच्छा आहे त काश हुन लेख लिखण वारे माण्हूअ बाइबल खे थोरो त ॼाणे आ। हुन लेख में हुन चयईं त बाइबल अहिड़ी किताब आहे जेका कोई बि कोन पढ़ंदो आहे ऐं शायदि उहो होरनि माण्हुनि मां हिकु हूंदो। कंहिं विषय ते अधिकार सां ॻाल्हाइण खां पहिरियों हुन माण्हूअ खे हुन विषय जे बारे में सुठी ॼाण हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। मां अहिड़े माण्हूअ खे हिकिड़ी ई सलाह ॾींदुसि त बाइबल जे बारे में कुझु बि लिखण खां पहिरियों उहो हुन जो अभ्यास करे। परमेश्वर जी संतान खे परमेश्वर जे वचन जो अभ्यास करणु खपे। मिसाल जे तौर ते नियम ऐं अनुग्रह जे विच जो अंतर सम्झणु शास्त्र खे सम्झण जो आधार आहे ऐं हिते पौलुस तिमुथियुस खे अभ्यास करण लाइ चई रहियो आहे। हुन खे वचन जो अभ्यास करण लाइ परिश्रमी थियण लाइ चई रहियो आहे ऐं ताकी उहो ओरो शिक्षक बणिजे जेको सच जे वचन खे सही नमूने कम में आणे थो। अॻिते वधंदे 16 वचन पढ़ंदासीं। पर अशुद्ध बकवास खां बची रहो, छो त अहिड़ा माण्हू अञा बि अभक्ति में वधंदा वेंदा। हिते पौलुस तिमुथियुस खे खोखले बकवास करण वारनि खां मुंहुं फेरण जी सलाह ॾेई रहियो आहे, जंहिंजी काई बि अहमियत कोन्हे। हाणे असां ॿिए तिमुथियुस जो 2 अध्याय ऐं 17 वचन पढ़ंदासीं। ऐं हुननि जो वचन सॼियल घाव वांगुरु फैलंदो वेंदो। हुमन्युस ऐं फिलेतुस हुननि ई मां आहिनि। मूंखे हिननि ॿिन्हिनि जे बारे में वधीक कोन ख़बर आहे जंहिंजो पौलुस हिते ज़िक्र करे रहियो आहे, पर शायदि उहे विश्वास त्यागण वारनि मां 2 हुया। अॻिते वधंदे 18 वचन पढ़ंदासीं। जेके इहो चई करे त पुनरुत्थान थी चुको आहे, सच खां भटकी विया आहिनि ऐं केतिरनि जे विश्वास खे उल्टो फुल्टो करे छॾंदा आहिनि। हुननि ॾींहंनि में अहिड़ा कुझु माण्हू हुया जेके इहो सेखारे रहिया हुया त पुनरुत्थान यानी मुअलनि जो वरी जी उथणु पहिरियों ई थी चुकियो हुयो ऐं हिन जो मतिलबु इहो हुयो त जेके अञा जीवित हुया उहे पुठियों रहिजी विया हुया। अॼु असांजो वक़्तु पूरो थी चुको आहे। मुंहिंजी आशा आहे त अॼु जे अभ्यास मां तव्हां घणो ई कुझु प्राप्त कयो हूंदो। हाणे हिन वक़्त ते तव्हां मूंखे मोकल ॾींदा। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं
प्रभु जी आशीष तव्हां मथां हुजे।